के याद कोने मसला व बिहम्दिका व तबारक अस्मुका व तआला जद्दुका व ला इलाहा गैरुका। रुको में छा जंदो सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल अज़ीम सुभान रब्बियल अज़ीम। वरी सजदे में छा जंदो सुभान रब्बियल आला। तेरे डाडे हुंदे जो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। सुभान माना पाक, उते जी सुभानक अल्लाहुम्मा, उते जी सुभान रब्बियल अज़ीम, उते जी सुभान रब्बियल आला। मानो नमाज में हर हर अल्लाह की पाकाई बयान करो। वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। सुभान अल्लाह। इन पाकाई बयान करण ते हिकिड़ो मज़ेदार वाक़ियो थो ॿुधायां तुंहिंजो हियां ठरी पयो। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं जेल मां निकितो, बादशाह छा खपई जी इजअलनी अला खज़ाइनिल अर्ज़, कि मांखे वज़ीर खज़ाना कर। अल्लाह जो नबी छा तो चए मांखे वज़ीर खज़ाना कर। हाणे असांजा मौलवी वज़ीर वज़ीर थियनि था, आड़े मुल्ला भी वज़ीर क़यामत जी अरे मुल्ला नाफ थियो वो भंगी चरसी वज़ीर थे तभी ता ठरिया क्या ज़ानी शराबी कबाबी लुच्च लोफर कातिल खूनी तभी नो ऑब्जेक्शन। वो आलिम से अरे मुल्ला मानू ही नहीं। हुकूमत करण जो हक आहे ही आलिमन खे, ज़ालिमन के कोई हक कोन्हे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं जेल खां निकितो, ए तवज्जो सां बादशाह जो छा खपई कि इजअलनी अला खज़ाइनिल अर्ज़, मूंखे वज़ीर खज़ाना कर। मां ईमानदार हां, नुकर पइजी वियो मुल्क में। कुरान शरीफ में जो वाक़ियो हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जो वाक़ियो अल्लाह सी वरी तफसील सां बयान किया। अहसनुल क़सस, सुनो किस्सो अल्लाह पाण थो चए। इन किस्से में वॾी हिकमत है, वॾा सबक है, वॾा दर्स है। बादशाह हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम के वज़ीर खज़ाना डुकर पहलो 7 साल वॾो डुकर हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम जे मशवरे ते अन्न खे स्टोर करे रखियो। मानू अचन पिया सॼे जहान में। हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम पाण माण्हुनि में अन्न विरहाए पियो। मानू अचन पिया अन्न ॾे पियो सभिनी खे। बस कचहरी भरियल रोज परे परे खां डुकर जे करे माण्हू अचन पिया परेशान थिया। हिकिड़ो माण्हू आयो, यूसुफ मांखे अन्न ॾे, ॾिनईंसि जीअं सभिनी खे ॾे पियो, खणी ॿाहिरि रखी वरी मोटी आयो। यूसुफ मांखे अन्न ॾे, कि हाणे जो ॾिनो मैं कि ग़रीब हाला वधाईंदी परे खां आयो आहियां, महिरबानी कर। वरी ॿीहर ॾिनईंसि, वरी रखी वरी मोटी आयो। यूसुफ मांखे अन्न ॾे, कि अलाह माना 2 दफ़ा ॾिनो मैं वरी आयो, ॾाढो परे खां आयो, अलाह वधाईंदी, अलाह ॾींदी, महिरबानी कर, बचड़ा घणा आहिनि, आका कहो वॾो आहे। वरी ॾिनईंसि, वरी रखी वरी मोटी आयो। यूसुफ अन्न ॾे, चलियो बुजुर्ग तो के आए ॿिया छुटा। हे मारे ख्याल रखियो, उन हमरा हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम के चयो, यूसुफ जेकॾहिं मां ॿुधायां त मां केर हां, जेकर मां सां लिखो ई न खणी। कि चऊं ॿुधाए केर आहे? कि ॿुधाए, हा ॿुधाए तूं केर आहे? कि यूसुफ जॾहिं तुंहिंजनि भाइरनि तोखे क़त्ल करण जो मंसूबो सुटियो, वो वक़्तु यादि थी? कि यादि आहे कि वो तोखे जंग में काया आया, अबे सां कूड़ हणी तोखे वठी आया, पोइ हिकिड़े भाउ खे तोखे रहम आयो, तूं कोस न खूह में उछलियो, पोइ तोखे खूह में उछलियो, इहो वक़्तु यादि थी? जी हा मूंखे वक़्तु यादि आहे। कि पोइ अल्लाह सां काफ़िलो मोकिलियो, काफ़िले वारनि तोखे कढियो, तुंहिंजी जान बची वई, इहो वक़्तु यादि थी? जी बिल्कुलु यादि आहे। कि पोइ खोटनि सिकनि ते तुंहिंजी नीलामी थी, इहो वक़्तु यादि थी? इहो बि यादि आहे। कि पोइ मिस्र जे बाज़ार में तुंहिंजी वॾी ॿोली लॻी, इहो वक़्तु यादि थी? इहो बि यादि आहे। कि पोइ बादशाह वारी ज़ाल तोखे छिती थी वई, सुहिणो है ॾाढो
बादशाह जी ज़ाल तो छिटी थी पई यो वक्त याद थी जी यो भी याद आ कि तो के वनी सती कोठी में वाड़ी ऐं सभनी कमरन का दरवाजा बंद करे सभनी के ताला ॾिनई ऐं तो के गुनाह जी दावत ॾिनई यो वक्त याद थी जी यो वक्त भी याद आ जी पो तू अल्लाह के सॾ कयो ऐं रब साईं तुझी मदद कई तुझो धुको ॾिनो दर टिपड़ी पिया ताला खुली विया तू सतन कोठन मां बाहर निकरी आए यो वक्त याद थी जी यो वक्त भी याद आ जी पो तू जने भजी बाहर निकरे त माई तुके पोयो कमीज को पकड़ो तुझी कमीज में भाटी पई यो वक्त याद थी जी यो भी याद आ कि जने तू बाहर आए त माई जो मुर्स तुझे सामू बीठो यो वक्त याद थी जी यो भी याद आ जी पो जरे माई बीठो त मारो मुर्स सामू बीठो आ त माई खुपी तोते बीजी वई यो वक्त याद थी जी यो वक्त भी याद आ जी पो उन वक्त केडी तकलीफ थी जरे माई तोके खुपी भी रही जी एडी तकलीफ थी जो जिंदगी मेरी तकलीफ का थी मां बेगुनाह अल्लाह जो नबी माते माई खुपी भी रही तो मूसा ने ज्यादती की कोशिश कया जी केडी तकलीफ थी जी ॾाढी तकलीफ थी मां लफ्ज़न में बयान नथो करे सका जी पो छा थियो जी बड़ो बारड़ो हो नंढड़ो मासूमड़ो बंधन में बधल अल्लाह उनखे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी सुभान अल्लाह ऐं उन मुंहिंजी पाकाई बयान कई जी यूसुफ को खुशी थी जी ॾाढी खुशी थी जी केडी खुशी थी जी उहा भी मां लफ्ज़न में बयान नथो करे सघां इन बारे ख्याल कर उन हमरा जस वो बार माया है सुभान अल्लाह जय बार तुझे पाकाई जी गवाही दी वो बार माया जदे उन हमरा जो वो बार माया जे तुझे पाकाई जी गवाही दी त हजरत यूसुफ अलैहि सलातु वसलाम शाही तख्त ता नहीं अचे लगे ठाकुर विदे क्यों तू आ तो सा लिखो ही सुभान अल्लाह जेतरो अन्न बड़ी कड़ी तू मुझी पाकाई बयान कही तो सा लिखो कोने रिवायत में अचे थो जडे हजरत यूसुफ अलैहि सलातु वसलाम उन हमराह के ये चयो न त तू मुझी पाकाई बयान कही तो सा लिखो कोने त अल्लाह साईं हजरत यूसुफ के चयो सुभान अल्लाह मां सुभान अल्लाह जा लफ्ज बुधण चाहियो तो सुभान अल्लाह इन मौके पे रब करीम हजरत यूसुफ के चयो यूसुफ जहे मानो हिकड़ो दफो तुझी पाकाई बयान कया केलो तो वणई चवेस तो सा लिखो ही कोन यूसुफ जे के बाना रोज मुझी पाकाई था बयान कर यूसुफ तो के खबर ही ना है मां के केडो वणदा होगा आज तू हिन साले कोन तो करे सुभान अल्लाह इन सभी ने कोन कर वइबादुर रहमानिल्लज़ीन यमशूना अलल अर्ज़ि हौना सुभान अल्लाह में सुस्तिया सुभान अल्लाह मानी मानी कौन करेगी सही है तो हलाल मां के चाहे भी कोई प्यारी तो नहीं जो सब चाहो सुभान अल्लाह वइबादुर रहमानिल्लज़ीन यमशूना अलल अर्ज़ि हौना वइज़ा खातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा वल्लज़ीन यक़ूलून रब्बना इस्रिफ अन्ना अज़ाब जहन्नम इन्न अज़ाबहा कान गरामा इन्नहा साअत मुस्तक़र्रन व मुक़ामा शहादत कोट जा गैरतमंद मुसलमानों रब जा प्यारा माना चेहरा है रब पान थो बुधाए त मुझा प्यारा माना है जिनमें है निशानी हुजन एक निवड़त सा जमीन पे हलन जाहिलन सा बहस मुबाहिसा न कन रातन जो जागी मारूफन रब के परचाइण जी कोशिश कर सुभान अल्लाह ऐं हमेशा जहन्नम जे अज़ाब को पनाह घुरंदा रहा ये सिंधी में चइबो कर भी कम बुबे
करबे कंबे ये तो नमाज पढ़े तो हाने बस यो इनकी रिजर्वेशन थी गई बुक ना 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 नमाज को भी दुआ तो करे या अल्लाह मुझे जहन्नम का बचाए जाए रोजा रखी भी दुआ तो करे या अल्लाह जहन्नम का बचाए जाए कुरान जो दौर करे तिलावत करे भी दुआ तो करे या अल्लाह मुझे जहन्नम का बचाए जाए खैर खैरात करे भी दुआ तो करे या अल्लाह मुझे जहन्नम का बचाए जाए वल्लज़ीन यक़ूलून रब्बना अस्रिफ अन्ना अज़ाब जहन्नम मगर कब्रिस्तान में वायस तो क्या मां जो पघर कटो था तो थोड़ा सहा लोग निकले वल्लज़ीन यक़ूलून रब्बना अस्रिफ अन्ना अज़ाब जहन्नम